वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो अल अरबिया टीवी खे इंटरव्यू ॾिनो वियो आहे। शेख मोहम्मद बिन ज़ैद पाकिस्तान ऐं भारत खे ॻाल्हियुनि लाइ हिक पेज ते आणण में किरदारु अदा करे सघे थो। इमारती सदर जा भारत सां सुठा लाॻापा आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त चीन ऐं अमेरिका जे विच में पाकिस्तान हिक पुल जीअं आहे। तकरारनि सां दुनिया में बहरान पैदा थींदा आहिनि। सऊदी अरब असांजो दोस्त मुल्क ऐं बिरादर मुल्क आहे। ॿिन्ही मुल्कनि में तारीख़ी लाॻापा आहिनि। गॾियल अरब अमारात जो दौरो कामयाबु रहियो आहे। वज़ीर आज़म जो चवणु हो त वफ़ाक़ी हुकूमत आइनी मुदो पूरो कंदी। अहम ख़बर हिकु भेरो ॿीहर अव्हां खे ॾींदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अल अरबिया टीवी खे इंटरव्यू ॾिनो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त शेख मोहम्मद बिन ज़ैद पाकिस्तान ऐं भारत खे ॻाल्हियुनि लाइ हिक पेज ते आणण में किरदारु अदा करे सघे थो। इमारती सदर जा भारत सां लाॻापा सुठा आहिनि। चीन ऐं अमेरिका जे विच में पाकिस्तान हिक पुल जीअं आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त तकरारनि सां दुनिया में बहरान पैदा थींदा आहिनि। सऊदी अरब असांजो दोस्त ऐं बिरादर मुल्क आहे। ॿिन्ही मुल्कनि में तारीख़ी लाॻापा आहिनि। गॾियल अरब अमारात जो दौरो कामयाबु रहियो आहे। वज़ीर आज़म जो चवणु हुयो त वफ़ाक़ी हुकूमत आइनी मुदो पूरो कंदी।